नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे बिरिया रोड मां ख़बर ॾींदा आहियूं त बिरिया रोड जे ॻोठ गुलाम अब्बास कलोड़ो वासी 8वीं क्लास जो शागिर्द फराद कलोड़ो बल्द कासिम कलोड़ो जंहिंजी उमिरि 13 साल ॿुधाई पई वञे पंहिंजी ॻोठ खां मोटरसाइकिल ते बिरिया रोड ईंदे जाना मनो मिल स्टाफ भरिसां नुसरत केनाल जी ज़बून पुल में पयल खॾे में ओचितो मोटरसाइकिल समेत केनाल में किरी ॿुॾी वियो ऐं जंहिंजी ॻोल्हा जो सिलसिलो जारी आहे। वारसनि पारां टोबुनि जी मदद सां केनाल में ॿुॾी वियल नीगर जी ॻोल्हा कराई पई वञे। उन सिलसिले में ॻोठाणा मसूद कलोड़ो, अज़ीज़ुल्ला चौहान, अनवर चौहान, गुलज़ार रिज़वानी ऐं ॿियनि ॿुधायो त चाना मनूमल जी नुसरत केनाल वारी हीअ पुल गुज़िरियल 20 सालनि खां ज़बून हाल बणियल आहे जंहिं में मुख़्तलिफ़ हंधनि खां खॾा पयल आहिनि, जंहिंजे करे पुल में केतिरा ई भेरा ट्रैक्टर, ट्रालियूं, रक्शा, मोटरसाइकिलूं किरी पयूं आहिनि जंहिं सबबि तमामु घणो नुक़सान थियो आहे, पर पुल जी मरम्मत जो कमु न थी रहियो आहे। नीगर फराद कलोड़ो ॻोठ खां बिरिया रोड वञी रहियो हो त नुसरत केनाल पुल वटि ही हादसो पेश आयो आहे, जॾहिं त टोबुनि मोटरसाइकिल खे केनाल मां कढी वरितो आहे, पर शागिर्द फराद जी ॻोल्हा जारी आहे। ॻोठाणनि इरिगेशन अमलदारनि ऐं ॿियनि वस वारनि खां अपील कई आहे त जल्द खां जल्द पुल जो मरम्मत जो कमु सही नमूने करायो वञे त जीअं वधीक जानी और माली नुक़सान खां बची सघिजे। और अगर जी ॿुॾी वञण जी ख़बर संदसि घर में पवण ते संदसि घर में कोहराम अची वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।